अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़। ऐं हाणे सिजावल मां राज़ पठाण जी हीअ रिपोर्ट। एसपी सिजावल मैडम सुहाई अज़ीज़ टालपुर जे हुकुमनि ते ज़िले सिजावल पुलिस जूं मुख़्तलिफ़ जायुनि ते कामयाब कार्रवायूं। SHO सिजावल आफ्ताब अहमद जागीराणी कार्रवाई कंदे सॼे ज़िले जे थाणनि ते 5 केसनि खां बि वधीक केसनि में घुर्बल इश्तिहारी ॾोहारी उस्मान उर्फ़ कारो लगारी गैर क़ानूनी असले समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। ऐं ॿी कार्रवाईअ में SHO सिजावल ॻुझे इतला ते कार्रवाई कंदे रूपोश जवाबदार रमज़ान रंद ऐं डॉक्टर रामचंद खे गिरफ़्तार कयो आहे। इहे ॿई जवाबदार सिजावल थाणे ते रूपोश हुआ। ॿिए पासे CIA पुलिस चूहड़ जमाली वेझो शाहकीक रोड कारी मोरीअ वटि सुज़ुकी हायरूफ केरी ते कामयाब छापो हणी गुटका सप्लायर 2 अहम जवाबदार इनायतुल्ला सुमरो ऐं अली असगर मंगणहार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। कार्रवाई जे नतीजे में 260 किलोग्राम गुटको सुपारी, 40 किलोग्राम गुटको, 300 इंडियन सफ़ीना हथ करे वरितियूं आहिनि। ऐं ॿी कार्रवाई में सिजावल थाणे ते रूपोश जवाबदार अरबू उर्फ़ असगर चवाण खे सोघो कयो आहे, जॾहिं त इंचार्ज 15 थाऊं सिजावल अली असगर बिरोही कार्रवाई कंदे रूपोश जवाबदार मुश्ताक कनांद खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ईअं SHO चूहड़ जमाली बशीर अहमद मला गश्त दौरान नजम ओठो खे 5 लीटर देसी शराब ठरे समेत गिरफ़्तार कयो आहे।